अच्छा, असां पढ़ूं पिया यूरेनियम जा आइसोटोप, जंहिंमें असां पढ़ी आया थे त यूरेनियम जा आइसोटोप हूंदा आहिनि 92, 238, यूरेनियम 92, 235, 236, 233। पर हे ॿ इम्पोर्टेंट आहिनि, छाजे करे हे अबंडेंट मिलंदो आहे, यानी घणो में घणो, ठीकु आहे। ऐं हे जेको आहे सो सभिनि मां इम्पोर्टेंट आहे, छाजे करे जो हे एटॉमिक न्यूक्लियर रिएक्टर में यूज़ थींदो आहे या एटम बम में यूज़ थींदो आहे। हाणे हे केतिरो हूंदो आहे, हे हूंदो आहे जेकॾहिं असांखे पूरो टुकड़ो मिले या किलो जो टुकड़ो मिले त 99.27% हे हूंदो आहे। ऐं हे हूंदो आहे तक़रीबन 0. मुंहिंजे ख़्याल में 70% या 76% एतिरो कुझु हूंदो आहे, घणो करे 0.76%। यानी कि जेकॾहिं 100 एटम हूंदा, यूरेनियम जा 100 एटम हूंदा त उन्हनि मां 99 जेके आहिनि सो हे हूंदा। हाणे जेको हिकिड़ो हूंदो उन हिकिड़े खे वरी तव्हां फर्दर 100 हिसनि में विराईंदो त उन में 76 हिसा हे हूंदो, ऐं बाक़ी जेको आहे सो जेके बचे थो 25-24% उन्हनि में जेको आहे सो कुझु ॿिया हूंदा, ठीकु आहे। तक़रीबन जेको आहे सो एतिरो घटि हूंदो आहे। हाणे छो जो करे कम जो हे हूंदो आहे, इन करे असां छा कंदा आहियूं, जेको असांखे यूरेनियम मिलंदो आहे उनखे असां इनरिच कराईंदा आहियूं। इन प्रोसेस खे चइबो आहे इनरिचमेंट ऑफ यूरेनियम, ठीकु आहे। हाणे सिंधी में इनखे चइबो आहे अफ़ज़ूदगी। अफ़ज़ूदगी जो मतिलबु सिंपली मां तव्हांखे ॿुधायां, छाणणु। जीअं मिसाल सोनो जेको आहे सो उहो मिटी में या वारी में मिक्स हुजे, असां उनखे छाणे करे बाक़ी थोरी तइदाद में जेको सोनो बचंदो उनखे अलॻि कंदा आहियूं। ईअं हे मिलंदो आहे हिकिड़े प्रोसेस तहत, हिकिड़ो पूरो सिस्टम हूंदो आहे, कॉम्प्लेक्स सिस्टम। हाणे ईअं न आहे तव्हां घर वेठे एटम बम ठाहियो हुन मां ईअं हथ सां अलॻि कयो, न। ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन जो वॾो को प्रोसेस, कॉम्प्लेक्स प्रोसेस हूंदो आहे, जंहिं में असां छांटी करे, यानी कि जेकॾहिं 100 एटम हूंदा आहिनि, इन में हे बाक़ी सभु अलॻि करे जेको हे हिकिड़ो एटम बचंदो आहे इहो असां अलॻि कंदा वेंदा आहियूं। इन में 0.76% जेको आहे सो हे यूरेनियम 235 हूंदो आहे, इनखे अलॻि कंदा वेंदा आहियूं, यानी कि इनखे छाणे बिल्कुलु अलॻि कंदा आहियूं। पोइ वरी एतिरो असां कयूं जो उन में कम अज़ कम 90%, हाणे 100% जेको आहे यूरेनियम 235 न हुजे। हाणे जेको छाणे जेको असां वटि बाक़ी बचंदो उन में 90% हे हुजणु खपे, यानी हर 100 में 90 जेके आहिनि सो एटम कहिड़ा हुजणु खपनि, यूरेनियम 235 जा हुजणु खपनि। पोइ असां उनखे छा कंदा आहियूं, हाणे पाण असां अॻिते पढ़ंदासीं फिशन ऐं फ्यूजन प्रोसेस। ज़रूरी न आहे त सॼो असां जेको आहे सो अॼु पढ़ूं, अॼु कोशिशि कंदासीं फिशन प्रोसेस पढ़ी छॾियूं, फ्यूजन प्रोसेस जेको आहे उहो सुभाणे पढ़ूं था पिया, छो जो अॼु लाइ एतिरो काफ़ी आहे, एतिरी तव्हांखे नॉलेज ॾियूं जेको तव्हां एब्ज़ॉर्ब बि करे सघो, ठीकु आहे। हाणे जॾहिं असां हिनखे इनरिच कयोसीं, इनरिचमेंट जी प्रोसेस मां गुज़ारे करे हिनखे असां अलॻि करे छॾियो त ईअं ख़ालिस जेको आहे 235 खणी आयासीं। हाणे असां छा कंदा आहियूं, उनजे मथां जेको आहे सो न्यूट्रॉन्स जी बम्बार्डमेंट कराईंदा आहियूं, यानी न्यूट्रॉन्स उनजे अंदरि इंजेक्ट कराईंदा आहियूं। हाणे फिशन प्रोसेस छा हूंदो आहे, फिशन सिंधी में मूंखे ख़बर न आहे इनखे छा चइबो आहे। फिशन जो मतिलबु हूंदो आहे स्प्लिट इनटू 2, यानी कि ॿिनि हिसनि में विराइजी वञणु। हाणे छा थींदो, हे यूरेनियम 235 आहे, ठीकु आहे। हे यूरेनियम, हे 92, हे 235। हाणे हिन में अंडरस्टूड आहे, असांखे ख़बर आहे त हिन जे अंदरि जेको आहे सो न्यूट्रॉन घणा हूंदा, प्रोटॉन हिन जे अंदरि हूंदा घणा 92, ऐं न्यूट्रॉन हिन जे अंदरि घणा हूंदा 143 हूंदा, ठीकु आहे। हे हाणे हिन जो न्यूक्लियस आहे। हाणे असां छा कंदा आहियूं, हिकिड़े सिस्टम जे तहत हिन जे अंदरि न्यूट्रॉन जेके आहिनि उहे इंजेक्ट कया वेंदा आहिनि, थ्रो कया वेंदा आहिनि। हाणे उन सां छा थींदो आहे, जीअं तव्हां फूकड़े जे अंदरि हवा भरींदा हो, इनफैक्ट हिकिड़ो सिर्फ़ु न्यूट्रॉन हली, जेकॾहिं हिकिड़े एटम जी ॻाल्हि कयो, सिर्फ़ु हिकिड़ो न्यूट्रॉन हुन जे अंदरि इंजेक्ट कयो वेंदो आहे। जीअं फूकड़े जे अंदरि हवा भरींदा हिकिड़ो अहिड़ो जेको आहे सो जॻह ईंदी, सिर्फ़ु हिकिड़ी तव्हां फूको ॾींदा, उहो छा थी पवंदो आहे, फाटी पवंदो आहे। हाणे हे छा हूंदो आहे, हे अनस्टेबल आहे। इन जे अंदरि जीअं ई हिकिड़ो न्यूट्रॉन वधंदो आहे त हिन जे अंदरि न्यूट्रॉन घणा थी वेंदा, 144। हाणे इन जे करे हे जेको हिन जो न्यूक्लियस आहे, इहो वज़न बर्दाश्त न करे सघंदो आहे, इहो फाटी पवंदो आहे, इहो ॿिनि हिसनि में विराइजी वेंदो आहे। हिकिड़ो क्रिप्टॉन में, जेके पाण KR सां ज़ाहिर कंदा आहियूं, ठीकु आहे। क्रिप्टॉन खे कंहिंसां ज़ाहिर कयो वेंदो आहे, KR सां ज़ाहिर कयो वेंदो आहे। ऐं ॿियो BA, घणो करे बेरियम या कुझु बि चयो वेंदो आहे, या मूंखे सही यादि न आहे, घणो करे त बेरियम आहे। हाणे इन्हनि ॿिनि हिसनि में, हाणे क्रिप्टॉन जेको आहे सो हिन जो एटॉमिक नंबर आहे 36, ठीकु आहे। ऐं जेको बेरियम या वाट एवर इट इज़ कॉल्ड, इन जो एटॉमिक नंबर आहे 56। हाणे एटॉमिक मास जेको क्रिप्टॉन आहे इन जो आहे 97, ऐं अहिड़े तरीक़े सां हिन जो जेको एटॉमिक मास आहे उहो 137, ठीकु आहे। यानी कि ॿिनि नंढनि हिसनि में विराइजी वेंदो आहे। हाणे तव्हां हिननि ॿिन्हिनि खे जेकॾहिं कैलकुलेट कंदो, हिन जो एटॉमिक नंबर ज़ाहिरी ॻाल्हि आहे प्रोटॉन खे शो करे थो, 36 ऐं 56 खे तव्हां शो जेको आहे जोड़ कंदो, तव्हां ॾिसंदो त 36 ऐं 56 घणो थी वेंदो, हे 12, हिकु मथे वियो, 5 × 3 = 8, हिकु 9। ॾिसो तव्हांजा न्यूट्रॉन जेके सॉरी प्रोटॉन आहिनि उहे पूरा आहिनि, यानी कि हिकिड़ो वॾो जेको आहे सो न्यूक्लियस हुयो, उहो ॿिनि नंढनि न्यूक्लियस में विराइजी वेंदो आहे। हाणे एटॉमिक मास जेकॾहिं असां ॾिसूं त हिन जो एटॉमिक मास आहे 97, हिन जो एटॉमिक मास आहे 37। हाणे इन्हनि खे जोड़ करे ॾिसूं था, हे 97 ऐं हे हुयो 137, ठीकु आहे। ऐं 7 × 7 = 14, हिकु मथे वियो, हे 9 × 3 9 × 3 9, हिकु 10 10 × 3 13, हिकु मथे वियो, ऐं 1 × 2 हे 234 अची वियो, ठीकु आहे। हाणे हिते घणो हुयो, यूरेनियम 235,
ठीकु आहे। यूरेनियम घणो हुयो 235, इन जो मतिलबु आहे प्रोटॉन त जेका असां मोकिलिया हुयासीं ओतिरा ई अची विया। न्यूट्रॉन असां वटि 235 पहिरियों खां हिन में मौजूदु हुया, सॉरी हिन जो एटॉमिक मास जेको आहे 235 आहे, हिन जो मतिलबु आहे 143 हिन जे अंदरि मौजूदु हुया। असां जॾहिं हिकिड़ो न्यूट्रॉन ॿियो इंजेक्ट कंदा आहियूं त हिन जो जेको आहे सो जेको न्यूट्रॉन आहिनि उहे वधी वेंदा आहिनि। उहे घणा थी वेंदा आहिनि, 143 पहिरियों हुया, 144 पोइ थी वेंदा आहिनि। ऐं हिन में असां 92 कट कंदासीं त असांजो घणो बचंदो, 144। इन जो मतिलबु आहे कटे सटे असां वटि 2 या 3 न्यूट्रॉन एक्स्ट्रा ईंदा आहिनि। उहे छा में चेंज थी वेंदा आहिनि, उहे एनर्जी में कन्वर्ट थी वेंदा आहिनि। छा में कन्वर्ट थी वेंदा आहिनि, एनर्जी में। यानी सिंपली मां तव्हांखे ॿुधायां त यूरेनियम 92-235 इन खे असां छा कंदा आहियूं, इन जे मथां न्यूट्रॉन जी बम्बार्डमेंट कराईंदा आहियूं। पोइ इन करे न्यूट्रॉन वधी वञण जे करे छा थी पवंदो आहे, फाटी पवंदो आहे। कंहिंमें, क्रिप्टॉन में ऐं बेरियम में। हाणे हे एग्ज़ैक्ट मूंखे यादि न आहे, बेरिलियम त ज़ाहिरी ॻाल्हि आहे न हूंदो, बेरियम हूंदो या वाट एवर। हाणे क्रिप्टॉन जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो नंढो एलिमेंट आहे, नंढो जेको आहे सो हुनजो न्यूक्लियस आहे छा आहे 36 ऐं 97। ऐं बेरियम जेको आहे सो उहो कंहिंमें अची वेंदो आहे 56 ऐं जेको आहे सो 137 में। ठीकु आहे। हाणे इतां तव्हां जेकॾहिं टोटल कैलकुलेशन कंदो न, हाणे 137 जो मतिलबु आहे हिन में 56 त जेको आहिनि सो प्रोटॉन आहिनि, बाक़ी जेके बचनि उहे न्यूट्रॉन आहिनि। हिन में बि 36 प्रोटॉन आहिनि, बाक़ी जेके बचनि न्यूट्रॉन आहिनि। हाणे जेके न्यूट्रॉन बचनि उहे तव्हां जोड़ कंदो त हिन में टोटल जेके आहिनि सो हुया 143, हिकिड़ो जेको ॿाहिरों आयुसि 144। सो हिन में 2 या 3 न्यूट्रॉन बची वेंदा आहिनि ऐं उहे छा में कन्वर्ट थी वेंदा आहिनि, एनर्जी में। यानी सिर्फ़ु हिकिड़ो एटम जेको आहे सो टुटंदो आहे ऐं उन मां छा थी वेंदो आहे, जेको आहे सो तमामु घणी एनर्जी पैदा थींदी आहे। हाणे इन प्रोसेस खे, यानी कि हिकिड़ो एटम जॾहिं 2 नंढनि एटमनि में टुटी वञे तो, स्प्लिट थी थो वञे, इन प्रोसेस खे छा चयो वेंदो आहे, फिशन प्रोसेस चयो वेंदो आहे। ठीकु आहे। एटम बम में कहिड़ो प्रोसेस थींदो आहे, फिशन प्रोसेस थींदो आहे। हाणे पेपर में तव्हां इहो पुछी सघनि था पिया, इहो पुछी सघनि था पिया त जॾहिं कॾहिं यूरेनियम जे मथां तव्हां न्यूट्रॉन जी बम्बार्डमेंट कराईंदा हो त उहो छा में टुटी वेंदो आहे, उहो क्रिप्टॉन में ऐं बेरियम में टुटी वेंदो आहे। ठीकु आहे। हाणे इहो हुयो फिशन प्रोसेस। फ्यूजन प्रोसेस वरी इन जो उपतड़ आहे। हिन में जीअं नंढड़ो एटम 2 वॾनि एटमनि में, वॾो एटम 2 नंढनि एटमनि में टुटे पियो, फ्यूजन प्रोसेस में उबतो थींदो आहे। छा थींदो आहे, 2 हाइड्रोजन जा एटम मिली करे उहे छा में चेंज थी वेंदा आहिनि, हीलियम में चेंज थी वेंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे हे प्रोसेस पाण फ्यूजन प्रोसेस पाण सुभाणे पढ़ंदासीं। हाणे फ्यूजन प्रोसेस जेको आहे सो इहो सिज में थींदो आहे। ॿिन्हिनि प्रोसेस जे ज़रिए, हाणे छो पढ़ूं था पिया, फ्यूजन प्रोसेस ऐं फ्यूजन प्रोसेस ॿिन्हिनि जे ज़रिए तमामु घणी एनर्जी जेको आहे सो प्रोड्यूस थींदी आहे। फ्यूजन प्रोसेस में वॾो एटम, हाणे पेपर में अची सघे थो स्टेटमेंट तव्हांखे आयल हूंदी, लार्जर एटम या लार्जर न्यूक्लियस कन्वर्ट्स या स्प्लिट्स इनटू